हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी बुधो थो न पा जंहिंजो लक़ब कलीमुल्लाह तूर सीना जबल ते अल्लाह सां कलाम थिस। रब फरमास मूसा अलैहिस्सलाम ॻाल्हि ॿुध, फिलाणो ॻोठ थी, उन ॻोठ में दुकानदार थी, फिलाणो नालो अथसी, उनखे वञी मुंहिंजो पैगाम ॾे, चवेसि त मां अल्लाह तोखां राज़ी आहियां, मां अल्लाह तोखां ख़ुशि आहियां, मां रब तुंहिंजे लाइ रहमत ऐं जन्नत जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सफ़र कयो, उन ॻोठ में वञी दुकानदार खे ॻोल्हे करे लधाई। फिलाणो दुकानदार तूं आहे? चे हा दा। चे अमल त पंहिंजो ॿुधा। चे तो कोई अमल कोन्हे। चे न बेली को ॻुझो अमल थी ॿुधा। घणो जो मूसा अलैहिस्सलाम खे मजबूर कयो, चइजे मजबूर करे थो त ॻुझो अमल ॿुधायां थो। चेसो ॻाल्हि ॿुध, गर्मी जी मौसम आई, मंझंदि जो परो, माण्हू पंहिंजे घर में सुम्हिया पिया, मां पंहिंजे दुकान ते वेठो हुअमि। तॾहिं ख़बर पई त हिकिड़ी नौजवान औरत आई जेका बेवई, जंहिंजो मुड़ुसु मरी वियो। मूंखे अची चवण लॻी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजा बच्चा बुख ते पिया थी, मां तो उमेद रखी आई आहियां त मूंखे उधार ते सामान ॾे त मां मानी पचाए पंहिंजे बचनि खे खारायां। अल्लाह मूंखे पैसा ॾींदो, मां तोखे पंहिंजा ॾेई वेंदमि। ईअं जो चयोमांसि हिकिड़ो शर्त क़बूल कंदे त पोइ उधार ते सामान ॾींदोमांइ। चवण लॻी कहिड़ो शर्त थी? चयोमांसि मूंसां ग़लति नातो रख। चवण लॻी मूंखे इहो तुंहिंजो शर्त क़बूल नाहे। मां चयोमांसि मां बि तोखे उधार ते सामान ॾींदुमि। मोटी हली वई। थोड़ी देर खां बाद नज़र क्यों ॾिसां पियो अचे पई, अखियुनि मां पाणी वहेसि पियो, रोई करे चवण लॻी ॻाल्हि ॿुध, मां पंहिंजे बचनि खे बुखनि ते ॾिसी आहियां, बुखनि जे करे ऊंधा किरिया पिया आहिनि, बुखनि जे करे तड़पी रहिया आहिनि। शाम ताईं मुंहिंजा बच्चा बुखनि ते मरी वेंदा, मां कीअं कयां, काॾे वञा? बसि मां पंहिंजे बचनि जी बुख बर्दाश्त नथी करे सघां, मां पंहिंजे बचनि जो मरण बर्दाश्त नथी करे सघां। हाणे मजबूर थी करे तुंहिंजे आई आहियां त मूंखे तुंहिंजो इहो शर्त क़बूल आहे। ईअं जो त मां ग़लति इरादो कयो। अल्लाह जे बानी जे अखियुनि खां पाणी वही आयो। सारो साल कतार कतार रोई करे चवण लॻी बेली रब जो ख़ौफ़ कर, डिज पंहिंजे मालिक अल्लाह खां, हो कर पंहिंजे मालिक अल्लाह जो। गुनाह कंदे रब खे कहिड़ो जवाब ॾींदे? ईअं जो चए त मुंहिंजे दिलि में रब जो ख़ौफ़ अची वियो, मुंहिंजे अखियुनि खां पाणी वही आयो। रोई करे चयोमांसि तूं मुंहिंजी भेण थींदी आहीं, तूं मुंहिंजी माउ थींदी आहीं। हे सामान उधारो न पर ख़ुदा खां तोखे माफ़ बि करे छॾियो आहे। बसि उहा सामान खईं हली वई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो नालो मूसा अलैहिस्सलाम थी, इन अमल जे करे अल्लाह मूंखे तुंहिंजे पैगाम ॾेई मोकिलियो आहे। रब ईअं चवई तो मां तोखां राज़ी बि आहियां, ख़ुशि बि आहियां। मां रब तुंहिंजे लाइ रहमत ऐं जन्नत जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। जो पंहिंजे मालिक अल्लाह खां भउ कयो, पंहिंजे मालिक अल्लाह जो। अबा गुनाह कंदो ॿियो को ॾिसण वारो न आहे, पर अल्लाह त ॾिसण वारो आहे न। अथव अहिड़ी जा जो अल्लाह खां लिकी वञूं, छपी वञूं। तॾहिं मालिक सही क़ुरान पाक में फरमायो, बाना ज़ाहिर करे बि मां ॼाणींदो आहियां, पर जे लिकाए छपाए करे बि मां ॼाणींदो आहियां। उते ख़ुदा जो क़ुरान चए थो, वइन तुबदू मा फी अनफुसिकुम औ तुख़फूहु युहासिबकुम बिहिल्लाह फयग़फिरु लिमन यशा व युअज़्ज़िबु मन यशा वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ न। हर शइ ते कुदरत कंहिंजी आहे, बा ताक़त कंहिंजी आहे। अञा बि मां तौहीद दर्ज कयां, तव्हां खां पुछा कयां त बा मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे। जीअं वणेसि करण वारो केरु आहे? को अलाह खां पुछा करण वारो। नबी साईं जी दरबार में हिकु जवान वेठो आहे, पुटु अॻियां वेठो अथसि, पुट ॾे तके बि पियो त रोए बि पियो। साईं जन फरमाता दुनिया पुटनि खे ॾिसी ख़ुशि थींदी आहे, तूं पुट खे ॾिसी रोए थो? चए सुहिणा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। फरमाता कीअं ॾुखी आहे? साईं ॾुखी आहे त मां बि रंग जो भूरो आहियां, मुंहिंजी घरवारी बि रंग जी भूरी आहे। हे पुटु जेको ॼायो आहे न, रंग जो कारो ॼायो आहे, मूंखे पंहिंजे घरवारी में शक पियो आहे। साईं जन फरमाता उठण वारो साहबी काॾे वियो? अर्ज़ कर तुसीं मां वेठो आहियां। फरमाता वञ उठ बकाया, ॾाचियूं बिकाया, घोड़ा बिकाया। वयो जो कायूं अचे पियो त कारे रंग जो घोड़ो अॻ में भैदो अचे पियो।
साईं फरमान तो उठण वारा दे ख़बर कालो गोलो कहिड़ी राजी मां पैदा थियो आ चेसी न भूरी राजी मां पैदा थियो आ चेन सां उठ कहिड़ो हूंदो आहे से भूरे रंग वारो साईं जनी जान खे चवनि था ॾिसी ॾाची बि भूरी आ उठ बि भूरो आ पर अल्लाह न मां कालो गोलो पैदा कयो आ ख़बरदार कंहिंमें शक न विझंदो कर या मालिक जी मर्ज़ी आ त भूरनि मां कारा पैदा करे कारनि मां भूरा पैदा करे अल्लाह खां कोई पुछा करण वारो ई कोन्हे को अञा मां तौहीद ते अर्ज़ कयां तव्हां खां पुछा कयां थो औलाद ॾियण वारो केरु आहे ज़ोर सां कुझु ॻाल्हाईंदा हलो ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे भला न ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे अव्हां जे हिन बलोचिस्तान में झटपट जे इलाइक़े में अलाह जो बानो हाणे फौत थी वियो आहे ॿुधाइनि पिया त 4 घर वारियूं हुअसि हिकु बि औलाद कोन हुअसि चइनि मां हिकु बि न ॾे कंहिंजी मर्ज़ी आहे वरी जे हिक मां खोड़ सारी औलाद ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे मां पंहिंजे इलाइक़े में तालकी लखी में हिकिड़े ॻोठ में वाइद ते वियुसि हमरा मूंसां ॻाल्हि कई चईं असांजे ॻोठ में हमरा हुआ घरवारी बि हिकिड़ी अथसि हिकु घरवारी मां 22 ॿार अथसि हिकु मां 22 ॾे कंहिंजी मर्ज़ी आहे अञा मज़ेदार ॿी ॻाल्हि कई चईं इहा ॻाल्हि असां ॻोठ जे वॾेरे सां कईसीं त फिलहाणे हमरा खे हिकु घरवारी मां 22 ॿार आहिनि उहो मने ई न पियो कुदरत सां 3 ॾींहं तूं हमरा वॾेरे सां रस्ते में मिली वियो चिड़े बीह त सयूं ॻोठ वारनि तुंहिंजी ॻाल्हि कई आहे त तोखे हिकु घरवारी मां 22 ॿार इहा ॻाल्हि सची आहे चईं ॻोठ वारा कूड़ ॻाल्हाइनि था मूंखे 23 ॿार हल चिड़े वरी इहो कीअं चई राति जो 23 ॼायो आहे केरु औलाद ॾियण वारो अबा सभु कुझु कंहिंजे वस में आहे मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे क़ुर चए थो मोमिन उहे अथव जंहिंजे अॾु अलाह जो नालो वरितो वञे दिलि रब जे ख़ौफ़ खां ॾकी वञे हाणे दिलि चए थी मां तव्हांखे अलाह जे नाले जो हिकु अजीब क़िस्म जो वज़ीफ़ो बर्द कयां अलाह जो नालो अथव ज़ाती ऐं 99 नाला अलाह जा अथव सिफ़ाती हे क़ुर पाक में लिखियलु अथव इन 99 नालनि मां हिकु नालो जहिड़ो बि तव्हांजे दिलि खे मने 12,000 दफ़ा पढ़ो हिकु राति में पढ़ो तव्हांजी मर्ज़ी या रोज़ राति जो 1000 दफ़ा 12 रातिनि में 12,000 दफ़ा पढ़ी वरी 12 माण्हुनि खे न जो सवाब बख़्शो जंहिंमें नबी साईं जो नालो खणो चइनि यारनि जा नाला खणो हज़रत हसन साईं जो हज़रत हुसैन साईं जो 7 माण्हू थिया इहे ऐं 5 माण्हू तव्हांजे घर जा जेके फौत थियल हुजनि न उन्हनि जा नाला खणी इन 12,000 अलाह जे नाले जो सवाब 12 माण्हुनि खे बख़्शो रब में यकीन रखो तव्हांजी जाइज़ मुराद जाइज़ उमेद अलाह साईं 12 कलाकनि खां अॻु में पूरी करे छॾींदो पढ़ंदो न भाई अलाह जे नाले जो वज़ीफ़ो चओ इंशाअल्लाह पढ़ंदासीं।